अदी तुंहिंजो नालो छा आहे? फातिमा। फातिमा। पीउ जो नालो? प्रेम। प्रेम। अव्हांजी उमिरि घणी आहे? 19 साल। 19 साल। तव्हां मुसलमान थिया आहियो? हाँ मुसलमान। पंहिंजी मर्ज़ी सां मुसलमान थिया आहियो। तव्हांजो पहिरीं मुसलमान खां पहिरीं कहिड़ो नालो हो? दिया। दिया। हींअर तव्हां मुसलमान थिया त पंहिंजी मर्ज़ी कंहिंजी का ज़ोर ज़बरदस्ती न आहे। अच्छा, हीअ त तव्हां कहिड़े शहर में आया आहियो? मीरपुर ख़ास में छाजे लाइ आया आहियो? शादी करणु। शादी कंहिंसां था करियो? मोहम्मद अली किथे आहे? तव्हां सां गॾु वेठो। इहे मोहम्मद अली आहे। अच्छा, मोहम्मद अली तव्हां सां निकाह कंदे का ज़ोर ज़बरदस्ती त न आहे कई? अदी अदी ईअं त न आहे जो फ़ोन में ख़राबु फ़ोटू कढी ॾिॼारे धमकाए कंदो हुजे? पंहिंजी मर्ज़ी सां ख़ुशी सां। ऐं तुंहिंजी पहिरीं बि शादी थियल आहे? शादी पहिरीं कोन थियल आहे तुंहिंजी? कंहिंसां ॿिए कंहिंसां कोन थियल आहे? सच बि चवे। अच्छा, जे कूड़ ॻाल्हाईंदी हूंदी त हीउ निकाह कोन रहंदो? सचा? अच्छा, पंहिंजे माइटनि जे घरां को सोन या पैसा कुझु खणी आई? हींअर होश में बि आई? को नशो वशो वग़ैरह कंहिं प्यार वग़ैरह त न आहे? अदा, अव्हांजो नालो? मोहम्मद अली। ऐं अव्हांजे पीउ जो नालो? वीरमल। तव्हां मुसलमान थिया आहियो? पंहिंजी मर्ज़ी सां मुसलमान थिया आहियो, कंहिं ज़ोर ज़बरदस्ती कई आहे? अच्छा।